अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। कराची जी लांढी में NA-240 ते पोलिंग दौरान फायरिंग, एक जणो मारिजी वियो, 7 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में MQM तहरीक लबैक ऐं पाक सरज़मीन पार्टी जे कारकुननि विच में झेड़ो। PSP ऐं TLP जे अॻवाननि जी गाॾियुनि ते बि फायरिंग जो इतला। सख़्त छिकताण खां पोइ पुलिस कमांडोस ऐं रेंजर्स एहलकारनि जो इलाइक़े में गश्त, कई शकी जवाबदार गिरफ़्तार। वाक़े बाद पोलिंग स्टेशन नंबर 53 जो अमलो गायब, अणसुञातल जवाबदारनि पोलिंग अंदरि दाख़िल थी बैलेट बॉक्स बि हणी छॾिया। TLP कारकुननि असांजे ऑफिस से हमलो कयो ऐं सीधा फायर कया। संदन हमले में असांजो हिकु कारकुन शहीद थी वियो आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं। हुकूमत ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कराए या असांखे हथियार ॾे। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो सिंध सरकार का मुतालबो। PSP अॻवान अनीस काइम खानी चवे तो फायरिंग दौरान अॻूणे MPA इफ्तिखार आलिम खे भी गोली लगी है। TLP अॻवान मुफ्ती गुलाम गौस बगदादी तरफा मुस्तफ़ा कमाल के इल्ज़ाम की तरदीद, चवे तो मुस्तफ़ा कमाल और अनीस काइम खानी की मौजूदगी में वो सजो कम थियो। बई जना तासुर ॾियण पिया चाहिनि त संदन खां वॾो को बदमाश न आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह लांढी में NA-240 ते पुलिस पोलिंग दौरान फायरिंग ऐं पुरतशद्दुद वाक़िअनि जो नोटिस वरितो। कंहिंखे बि कानून हथ में खणण की इजाज़त न ॾियो। इलेक्शन जो माहौल पुरअमन रखियो वञे। जेको बि कानून हथ में खणे उनखे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। सैयद मुराद अली शाह जी IG सिंध के हिदायत। वॾे वज़ीर जे सियासी जमायतनि खे बि पुरअमन रहण की अपील। चयाईं असां सियासी माण्हू आहियूं, असांखे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। लांढी NA-240 ते पोलिंग खां पोइ गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। हेल ताईं आयल नतीजनि मूजिब MQM उम्मीदवार मोहम्मद अबूबकर 3238 वोट खणी अॻु भरो। TLP उम्मीदवार शहजादा शहबाज 2899 वोटनि सां ॿिए ऐं MQM हक़ीक़ी जो सैयद रफ़ी अलदीन 2518 वोटनि सां 3 नंबर। हुकूमत तेल के अघन में वाध जो ज़िम्मेवार इमरान खान के करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF सां मुआहिदे तहत क़ीमतूं वधाइण खां सवाइ को ॿियो ऑप्शन न हो। मुआहिदे ते PTI हुकूमत सयूं कयूं। जल्द मुआशी ॾुखियाईनि खां निकिरी वेंदासीं। IMF PTI डील जे तफ़सीलनि बाबति जल्द क़ौम के एतमाद में वरितो वेंदो। हुकूमत तेल के अघन में वाध जो ज़िम्मेवार इमरान खान के करार ॾेई छॾियो। इमरान खान मुल्क के गिरवी रखी IMF का पैसा वरता। इमरान खान वींदे वींदे हुकूमत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो। संदसि मुआहिदे की पासदारी न करण सां मुल्क डिफॉल्ट करे वञे। मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज़ PTI ऐं IMF में थियल मुआहिदो पढ़ी ॿुधाईंदे चयो आहे त पेट्रोल अघनि में वाध इमरान खान जे मुआहिदनि सबबि कई वई आहे। इमरान हुकूमत IMF सां कमज़ोर मुआहिदा कया, जंहिं सबबि ॾुखिया फ़ैसिला करणा पइजी रहिया आहिनि।
हुकूमती वजीरन महंगाई के आलमी मसइलो करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ कमर ज़मा काहिरा सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त महंगाई रुगो पाकिस्तान न पर सॼी दुनिया जो मसइलो आहे। घटि वसीलनि वारा मुल्क महंगाई सबबि मुतासिर थियनि पिया। रूस यूक्रेन तकरार सबबि गैस ऐं पेट्रोल अघ वधिया। मुल्क खे मुआशी बहरान खां बचाइण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इमरान खान इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे। इमरान खान मुल्क खे तबाह करे हलियो वियो। संदसि हुकूमत रिकॉर्ड कर्ज़ वरिता। IMF सां मुआहिदो PTI वारनि कयो। IMF सां मुआहिदो कंदड़ टीवी ते तबसरा पिया कनि। वज़ीर आज़म जे सलाहकार कमर ज़मा काहिरा चयो आहे त हुकूमत वटि पेट्रोल अघनि में वाध खां सवाइ को ऑप्शन न हो। मौजूदा सूरतहाल खां निकिरण लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पिया। हाणे IMF सां डील ख़तमु करण जो वॾो नुक़सानु थींदो। सियासी नुक़सानु बर्दाश्त कबो पर मुल्क खे नुक़सानु पहुचणु न ॾिबो। सभिनी खे गॾिजी मुल्क हलाइणो आहे। मुल्क में 21 ॾींहं अंदरि पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतनि में 3 भेरे इज़ाफ़ो। अवाम परेशान। महंगाई जे सताइल गरीब अवाम पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं घटाइण जो मुतालबो करे छॾियो। CNG एसोसिएशन पारां हुकूमत खे CNG इस्तेमाल जो मशवरो। CNG एसोसिएशन मूजिबि हू CNG जे 45% सस्ते करण लाइ तयार आहिनि। तेल जे अघनि में ॻाटे टोड़ वाध बावजूद रुपए जी बेक़दरी जो सिलसिलो जारी। डॉलर वधीक 79 पैसा महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 270 रुपया 25 पैसनि जो थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 30 ॾींहनि में ॿुधाइण वारो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला PTI जी अपील जुज़वी तौर मंज़ूर करे वरिती। फ़ैसिले में चयो वियो आहे त अदालत उमीद करे थी त कार्रवाई शिफ़ाफ़ अंदाज़ में अॻिते वधाई वेंदी। इलेक्शन कमीशन अञा ताईं को ऑर्डर पास नाहे कयो। इलेक्शन कमीशन जी नुमाइंदे ख़ातिरी कराई त समूरनि सियासी पार्टियुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जी कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। इलेक्शन कमीशन ते शक जी गुंजाइश न आहे। समूरनि पार्टियुनि सां हिकु जहिड़ो वर्ताव थींदो। उमीद आहे त इलेक्शन कमीशन समूरनि पार्टियुनि जा केस मुनासिब वक़्त में उखलाईंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेशनल हाईवे अथॉरिटी जे मनसूबनि बाबति इजलास केस। सखर हैदराबाद मोटरवे ऐं ॿियनि मनसूबनि बाबति ब्रीफिंग। शहबाज शरीफ़ जी सखर हैदराबाद मोटरवे जल्द शुरू करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मनसूबनि जा कॉन्ट्रैक्ट ॾियण वारे अमल खे वधीक शिफ़ाफ़ बणायो वञे। मुल्क तरक़ियाती मनसूबनि में देर खे बर्दाश्त नथो करे सघे। गुज़िरियल हुकूमत जी ग़फ़लत सबबि तरक़ियाती मनसूबनि ते कमु रुकिजी वियो। परॾे पॉलिसी ऐं दुनिया में थींदड़ तब्दीलियुनि जो इलाइक़ाई सूरतहाल ऐं अवामी ज़िंदगीअ ते सिधी रीति असरु थिए थो। अॼु बि पाकिस्तान आलमी ताक़तनि विच में पुल जो किरदारु अदा करे सघे थो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे मुआशी तौरु बहितर बणाइणो आहे। चीन ऐं पाकिस्तान में मज़बूत लाॻापा आहिनि। CPEC सां खिते में तरक़ी जा नवां रस्ता खुलंदा। पाकिस्तान जा माण्हू दुनिया में किथे बि कमु करण जी सलाहियत रखनि था। नौजवान लाइ तरक़ीअ जा मौक़ा पैदा करणा आहिनि। आरिफ अलवी सदर बणिजे। सियासी कारकुन बणजण खां पासो करे। सदर आरिफ अलवी हिकु शख़्स न पर पार्लियामेंट जी मर्ज़ी तहत हले। सदर कंहिंजी ख़्वाहिश न पर आइन मूजिबि कमु करे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमरान खान खे आइन ऐं कानून सम्झ में नथो अचे। अॻूणी हुकूमत सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया। मुंहिंजे ख़िलाफ़ करप्शन जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। कूड़े केस में पेशी लाइ इस्लामाबाद आयो आहियां। हिकु पेशी ते 17 लख रुपया ख़र्च थींदो आहे। मोरो भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। ॻोठ गुलन चांडियो वेझो नौजवान दरिया खान उर्फ बबलू चांडियो जो वण में टंगियल लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो मर्द अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि मामले जी जांच कई पई। कराची के डिफेंस वाले इलाके खयाबान शाइन में सीवरेज लाइन की सफ़ाई दौरान साग घुटजण सबब 2 पौरेत फोतियल पौरेतन की सुञाणप आरिफ ऐं महाराज नालन सां थी। ॿिन्ही फोतियुनि जा मढ़ जिना अस्पताल मुंतक़िल कया विया। सिंध के भलोड़ शायर हसन दर्स के विछड़े 11 वरह वियाहमी वया। हसन दर्स 2011 में अजोके ॾींहं ते रोड हादसे में फौत थी वियो हो। संदसि शायरी अॼु बि नौजवान नस्ल के जज़्बनि जो तर्जमान बणियल।
रूसी सदर व्लादिमीर पुतिन ॼंघूं ॾकण जी बीमारी जो शिकार। पुतिन लाइ पेरनि ते बीहण मुश्किल थी वियो। रूसी सदर जूं ॼंघूं ॾकण जी वीडियो समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स ते वायरल थी वई। मामलो ॻुझो रखण लाइ मुलाज़िमनि खे पुतिन जो फज़लो परॾे खां वतन वापसि आणण जा हुकुम जारी कया विया।